आऊं साहिदा टालपुर जनरल सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िला बदीन। सब खां पहिरीं 74वें जश्न आज़ादी जी मुबारकबाद थी ॾियां असांजे दरगाह जलवारी शरीफ़ जे सजदनशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जिन खे, असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के, को चेयरमैन जनाब आसिफ अली ज़रदारी साहब के, अदीफ़ हरियाल टालपुर साहिबा के, असांजी पाक फ़ौज जे जवाननि खे, निशात मीडिया सेल जी पूरी टीम के, ऐं उन खां अलावा सभिनी अहल वतननि खे मुंहिंजे पारां जश्न आज़ादी मुबारक हुजे। हीउ मुल्क असां इक़बाल जो ख़्वाबु हो, हीउ मुल्क असांखे क़ाइदे मोहम्मद अली जिन्ना जी कोशिशनि ऐं उन जी जदोजहद सां मिलियो। हाणे असां अहल वतननि जो सभिनी जो फ़र्ज़ु आहे त हिन मुल्क जी हिफ़ाज़त असां दिलो जान सां कयूं। मेरा लहू लहू मक़रूज़ है मेरे मुल्क का।